नाज़रीन मोरो मां ख़बर है जानी जुमानी जी अवां सां शेयर कयूं पिया त मुहर्रमुल हराम दौरान अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखण ऐं शहरनि में तहफ़ुज़ जो एहसास पैदा करण लाइ सब डिवीज़न मोरो पुलिस पारां पाकिस्तान रेंजर्स सां गॾिजी DSP मोरो मैडम फ़ाइज़ा सुड जी सरबराही में फ्लैग मार्च कयो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ अहम रोडनि, बाज़ारुनि ऐं क़ौमी शाहराहनि तां थींदो दादू चौक मोरो वटि पहुतो, जिते सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते DSP मैडम फ़ाइज़ा सुड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुहर्रमुल हराम दौरान अमन अमान बरक़रार रखण लाइ पुलिस रेंजर्स ऐं ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि विच में मुकमिल हम आहंगी सां ड्यूटियूं सर अंजाम ॾिनियूं पियूं वञनि। हुन चयो त जुलूसनि ऐं मजलसनि जे रूटनि ते सख़्त सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि ऐं कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए खे रोकण लाइ पुलिस हर वक़्तु अलर्ट आहे। हुन चयो त फ्लैग मार्च जो मक़सदु शहरनि में एतमाद पैदा करणु, अमन अमान जी फ़िज़ा खे यकीनी बणाइणु ऐं शिरपसंद अनसरनि खे वाज़ह पैगाम ॾियणु आहे त क़ानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ बिना कंहिं रिआयत जे सख़्त कार्रवाई कई वेंदी। हुन फ्लैग मार्च में सब डिवीज़न जे थाणनि जा SHO मोरो अली अकबर खोखर, SHO दर्स ज़ुल्फ़कार अली बंभरो, SHO सदूजा गुल हसन खोखर, SHO कमरुद्दीन चांडियो, नसरुल्ला जामरी, SHO कोराई शाहिद अली जामड़ो, SHO नवां जतोई रहमतुल्ला सोलंकी, SHO लगारी गुलाम शबीर वगण ऐं ॿिया शामिल हुआ।